अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां हिन टाइम बीठल आहियां क़ाइमदीन कल्होर जे ॻोठ में ऐं जेके असांजे कल्होड़ा बिरादरी जा जेके असांजा जेके वॾेरा आहिनि, जेके रहिस आहिनि, रहिस रिजब ख़ान जे हिन बैठक ते बीठल आहियां ऐं जिते ही इंतज़ाम कयो वियो आहे, तमामु बहितरीनु इंतज़ाम कयो वियो आहे। जिते जेको हिते कंहिंजो इंतज़ाम कयो वियो आहे, कहिड़ी शख़्सियत हिते अची रहिया आहिनि ऐं केरु अचनि पिया हिते जेको आहे रहिस रिजब ख़ान जे जेको उताक ते केरु अचनि था पिया, ऐं दोस्तनि सां मां शेयर कंदुसि ऐं उनखां पहिरियां जेके हिते आयल महिमान आहिनि उन्हनि जा बि व्यूज़ अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदुसि, उन जा कहिड़ा कहिड़ा व्यूज़ आहिनि, उन जा कहिड़ा कहिड़ा तासरात आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी शख़्सियतूं हिते अचनि थियूं पियूं। त दोस्तो हीअ जेका लोकेशन ॾिसो पिया, हिते जेको इंतज़ाम कयो वियो आहे, हिते लंगर जो बि इंतज़ाम कयो वियो आहे, दावत जो बि इंतज़ाम कयो वियो आहे ऐं बहितरीनु नमूने जेको इंतज़ाम कयो वियो आहे। ऐं रहिस रिजब मोहतरम जनाब जेको रहिस रिजब ख़ान असांजे कल्होड़ा बिरादरी जा वॾेरा बि आहिनि, रहिस बि आहिनि, उन्हनि खे चस लाणी आहे, हुननि तमामु बहितरीनु निज़ाम कयो आहे। हीअ ॾिसो दोस्तो, सही कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? सब खैर करम नेवाजी, सब खैर माशाल्लाह साईं, ज़बरदस्त जेको आहे तव्हां हीअ बैठक सजाई आहे, जेका मंजिल मचाई आहे ऐं जेको आहे तव्हां जेको इंतज़ाम कयो आहे जी तमामु ज़बरदस्त कयो आहे माशाल्लाह। ऐं साईं इन में तव्हां जेको आहे हीअ इंतज़ाम जेको कयो आहे जी साईं, उन में कहिड़ी कहिड़ियूं क़ौमूं हिते अचनि पियूं? हिते असां कलोड़नि सां भुट्टा बिरादरी गॾु आहे, भुट्टा बिरादरी कलोड़ा असांजी क़ाइमदीन कलोड़े जी पोलिंग ते गॾु। उन खां बाद में जाम महताब ख़ान कलोड़नि जो सरदार आहे, भुट्टा बिरादरी जेको आहे उन्हनि जो चङो मोहम्मद यूसुफ आहे। इहे रली मिली करे जेके भुट्टा ऐं कलोड़ा आहिनि, असां पंहिंजी पोलिंग सरदार के मियाँ साहब के कामयाब करे ॾींदासीं। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। हाजी साहब ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? अल्लाह जे एहसान, सब खैर दुआ। हाजी साहब माशाल्लाह हीअ जेको इंतज़ाम कयो वियो आहे ऐं ज़बरदस्त कयो वियो आहे, कंहिंजे शान में हीअ जेको इंतज़ाम कयो वियो आहे? जाम साहब जी शान में कयो वियो आहे, जाम साहब जी शान में कयो वियो आहे। असां बि आया आहियूं, सॼा ॿई पार्टियूं, भुट्टा साहब बि आया आहिनि, असां बि आया आहियूं। साईं जो महिरबानी, इंतज़ाम सही थींदो। वरी महिरबानी साईं, वरी महिरबानी, अल्लाह करे ख़ुशि हुजो। पाकिस्तान पीपल पार्टी जेको साथ ॾिनो, हमेशह हुन सां साथ बि ॾिनो आहे ऐं हाणे जेका मोहतरम जनाब जीअं असांजे जेके ॼाम महताब ख़ान ॾेर साहिबु आज़ादु उम्मीदवार आहिनि ऐं हिन टाइम पीपी में न आहिनि, पोइ बि जेको असांजे जेके हीअ राणो ख़ान आहिनि, राणो ख़ान कलोड़ो साहिबु ऐं पीपीअ खे छॾे यानी हिकु पीपी में रहिया। जाम साहब अगरि हलिया विया त राणो ख़ान बि जेको आहे न पीपी खे अलविदा करे छॾी ऐं हाणे बि जाम साहब सां गॾु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? हाल वाल भला आहिनि साईं, ॿियो सभु ख़ैर आहे, ठीकु ठाक लॻा पिया। साईं माशाल्लाह, तव्हां जाम साहब सां वॾो साथ न पायो आहे। इंशाल्लाह त तोड़ बि निभाईंदासीं साईं, जाॾे जाम साहब हूंदो सभु जाम साहब सां गॾु हूंदासीं। मतिलबु त जंहिं पार्टी में जाम साहब अगरि ऐलान कंदो तव्हां होॾे हलिया वेंदव? असां होॾे हलिया वेंदासीं। जाम साहब सां वॾी मोहबत आहे तव्हांजी? बिल्कुलु मोहबत आहे। वॾी महिरबानी। हीअ आहिनि असांजा राणो ख़ान कलोड़ो साहिबु, असांजे क़ाइमदीन कलोड़े जा मोहतरम चङा मुड़ुस वॾेरा बि आहिनि। अलाह साईं हिननि खे ख़ुशि रखे, आबाद हुजे रखे। वॾी महिरबानी। हीअ जेको इंतज़ाम कयो वियो आहे, मतिलबु रहिस रिजब ख़ान कल्होड़ी जेकी बैठक आहे, इंतज़ाम कयो आहे, तमामु बहितरीनु इंतज़ाम कयो वियो आहे, खटूं सजाई वियूं आहिनि, मतिलबु लंगर जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। कहिड़ी शख़्सियत हिते अचनि पिया? साईं हीउ प्रोग्राम कयो आहे पूरी कलोड़ा बिरादरी जो, जंहिंमें रहिस रिजब जे उताक ते प्रोग्राम आहे। सॼी कलोड़े जेके ॻोठ आहिनि, हीअ शख़्सियत उहा आहे जाम महताब सां अमुन जो पैगाम खणी निकितो आहे। इन जे लाइ करे बसि सॼो प्रोग्राम उन जे लाइ आहे। कोई इंतज़ाम कयो वियो आहे? जी सर। हे इंतज़ाम मतिलबु केरु अचनि था पिया हिते? हिते साईं आज़ाद उम्मीदवार मोहतरम जनाब जाम महताब हुसैन ॾाहिर अचे थो, मोहम्मद यूसुफ भुट्टो अचे थो, मियाँ रफ़ीक अहमद अचे थो, अमन जो पैगाम खणी अची रहिया आहिनि। असां उन्हनि जी ख़िदमत लाइ हाज़ुर आहियूं। असांखे अमीर उहे ॾाढा पसंदि आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि, सुठा माण्हू आहिनि। किथां आहियो? तव्हांजो बि ॻोठ हिते आहे? मां जो अलॻि टूल प्लाज़ा उबाड़ो। अच्छा, टूल प्लाज़ा जो। कल्ह मां बि जाम साहब जो प्रोग्राम कयो हुयुमि। हाणे वॾेरे रिजब अली जो सदा आहिनि भाइचन सूदो, मां उते मौजूदु आहियां।
जी नाज़रीन, तमामु बहितरीन नमूने सां ही प्रोग्राम जेको रिथियो वियो हुयो क़ाइमुद्दीन कलोड़े में। प्रोग्राम तमामु ज़बरदस्त प्रोग्राम, जंहिंमें असांजी जेके कलोड़ा बिरादरी जो जेको ही वॾेरो रईस रिजबदीन कलोड़े तमामु बहितरीन प्रोग्राम ऐं कयो। प्रोग्राम ईअं लॻे पियो ॼणा शादी हुजे, शादी जीअं प्रोग्राम खे सजायो वियो ऐं चारों तरफ़ जेको आहे खटुनि खे बि सजायो वियो, विहाणा टूल विहाणा रखिया विया ऐं जंहिंजी आमद हुई उहा आमद मोहतरम जनाब जाम मेहताब हुसैन खान ॾेहर जी आमद हुई ऐं मियाँ मिठो जा फर्ज़ंद मियाँ रफ़ीक अहमद साहब उहे बि उन्हनि जी बि आमद जी जेका हीउ सिलसिलो हुयो ऐं तमामु बहितरीन नमूने सां जेको सिलसिलो उन्हनि जेको आहे अहिड़ो प्रोग्राम कयो। ऐं शादी में जीअं जेके आहे ख़ुशीअ में सभु मापजनि कोन पिया, सभु ख़ुशि हुजनि पिया ऐं हुन सां गॾोगॾु धूल वग़ैरह यानी की ढोलक वग़ैरह बि जेके हुया, नाच गानो झुमरियूं बि हुयूं, ढोलक वारो सिलसिलो बि हुयो, झुमरियूं खेॾनि पिया, वॾी ख़ुशी मल्हाइनि पिया, ईअं लॻे पियो ॼण की शादी में बीठल आहियूं ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम हुयो जेको मूंखे दिलि खे वणी वियो। तंहिंजे करे आउं बि न रही सघियुसि, आउं बि ॿ हथ झुमर जा कया ऐं हुन खां अलावा दोस्तो तमामु बहितरीन नमूने सां मां इंजॉय कयो हुन प्रोग्राम खे ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं हुन सां गॾोगॾु जेके जीअं ई जाम साहिबु तमामु मतिलबु उनजे इंतज़ार में काफ़ी टाइम बीठा रहियासीं, काफ़ी टाइम बीहण खां पोइ जाम साहिब जी आमद थी वई ऐं हुन सां गॾु मियाँ रफ़ीक अहमद साहिब जी बि आमद थी वई। तमामु बहितरीन नमूने सां हुते जेका हुनजी आजियां कई वई, जेके आजियां में हा राणो ख़ान कलोड़ो, रिजबदीन कलोड़ो ऐं अब्दुल सत्तार कलोड़ो, अकबर अली कलोड़ो, मोहम्मद हाशिम कलोड़ो ऐं मोहम्मद रमज़ान भुट्टो ऐं ॿिया काफ़ी संगत जेका पूरी बिरादरी ही हुते जेको आहे हुननि जो वेलकम कयो, मियाँ साहिब जो ऐं जाम मेहताब जो वेलकम कयो। बहितरीन नमूने सां प्रोग्राम हुयो, तमामु इंजॉय कयोसीं ऐं प्रोग्राम जे एंड में जेको आहे हुननि जेके आयल महिमान हुआ परे परे जा जेके हुननि तमामु जेको आहे लंगर जेको बंदोबस्तु कयो, उन्हनि खे वेही सुकून सां उन्हनि खे मानी बि खाराई ऐं तमामु मज़ो आयो। दोस्तो अव्हांखे अगरि मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक बि कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। नेक्स्ट वीडियो जे लाइ मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह भाई।